खे भलीकार कंदे अहम ख़बरवार सां शेयर कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तोशाखाना में रखियल तोहफ़ा नीलाम करण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन खे आगाह कंदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तोशाखाना में रखियल तोहफ़ा नीलाम करण जो ऐलान करे छॾियो आहे। इस्लामाबाद में सहाफ़ती तंज़ीमुनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त तोशाखाना जे तोहफ़नि जी रक़म यतीम ॿारनि ऐं इदारनि ते ख़र्च कई वेंदी। हुन चयो त क़ौमी असम्बली टोड़ण जी समरी सुभाणे सदर के मोकिलींदो। संदसि चयो त IMF पाकिस्तान लाइ सब्सिडी जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। मुल्की तक़दीर तब्दील करण लाइ कर्ज़ मां छुटकारो हासिल करणो पवंदो। हुन चयो त गॾिजी वेही फ़ैसिलो करणो पवंदो, रियासत खे बचाइणो आहे या न। संदसि चयो त ॿियनि खे चोर सॾींदड़ अॼु पाण जेल में आहे। संदसि चयो त 4 सालनि दौरान मुल्क सां ज़्यादतियूं कई वयूं। इक़्तिदार मिलण वक़्तु अंदाज़ो न हो त हालतूं संगीन आहिनि। नाज़रीन अहम ख़बरवास खे ॾींदा हलूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तोशाखाना में रखियल तोहफ़ा नीलाम करण जो ऐलान करे छॾियो आहे। नाज़रीन खे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तोशाखाना में रखियल तोहफ़ा नीलाम करण जो ऐलान करे छॾियो आहे। इस्लामाबाद में सहाफ़ती तंज़ीमुनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त तोशाखाना जे तोहफ़नि जी रक़म यतीम ॿारनि ऐं इदारनि ते ख़र्च कई वेंदी। हुन चयो त क़ौमी असम्बली टोड़ण जी समरी सुभाणे सदर खे मोकिलींदो। संदसि चयो त IMF पाकिस्तान लाइ सब्सिडी जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। मुल्की तक़दीर तब्दील करण लाइ कर्ज़ मां छुटकारो हासिल करणो पवंदो। हुन चयो त गॾिजी वेही फ़ैसिलो करणो पवंदो, रियासत खे बचाइणो आहे या न। संदसि चयो त ॿियनि खे चोर सॾींदड़ अॼु पाण जेल में आहे। संदसि चयो त 4 सालनि दौरान मुल्क सां ज़्यादतियूं कई वयूं। इक़्तिदार मिलण वक़्तु अंदाज़ो न हो त हालतूं संगीन आहिनि। नाज़रीन अहम ख़बर ॾियूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तोशाखाना में रखियल तोहफ़ा नीलाम करण जो ऐलान करे छॾियो आहे। इस्लामाबाद में सहाफ़ती तंज़ीमुनि जे वफ़द सां मुलाक़ात दौरान ॻाल्हाईंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो त तोशाखाना जे तोहफ़नि जी रक़म यतीम ॿारनि ऐं इदारनि ते ख़र्च कई वेंदी। हुन चयो त क़ौमी असम्बली टोड़ण जी समरी सुभाणे सदर खे मोकिलींदो। संदसि चयो त IMF पाकिस्तान लाइ सब्सिडी जो दरवाज़ो बंदि करे छॾियो। मुल्की तक़दीर तब्दील करण लाइ कर्ज़ मां छुटकारो हासिल करणो पवंदो।